हिकिड़े भेरे अकुल ऐं भक्त अची पाण में होॾिया, मतिलब त अची विड़िया। अकुल चए त आऊं सरस ऐं भक्त चए त आऊं वॾो। नेठि फ़ैसिलो कयाऊं त कंहिं माण्हू ते हली था ज़ोर आज़मायूं, पोइ पाण ई ख़बर पवंदी त केरु सरस आहे। हिकु बकरार कंहिं माण्हू वटि महीने ते बकरियूं चारींदो हो। राति ॾींहुं बकरियुनि सां गॾु रहंदे हुन में बकरियुनि जहिड़ियूं आदतूं पइजी वियूं हुयूं। पाणी बि बकरियुनि वांगुरु ऊंधो थी पीअंदो हो ऐं मानी उन्हनि वांगुरु खाईंदो हो। उन मुल्क जे बादशाह खे धीअ जी शादी करणी हुई। शहज़ादी तमामु सुहिणी हुई, जंहिं करे पर उन्हनि मुल्कनि जा बादशाह तोड़े शहज़ादी जे संग जी घुर करणु लॻा। बादशाह ख़्यालु कयो त जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे संग ॾींदसि त ॿिया नाराज़ थींदा, कंहिंसां फिटाणू बि कोन्हे, तंहिं करे छो न अहिड़ी अटकल कजे जो लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजे। सो यकदमि पड़ो ॾियारियईं त फलाणे ॾींहुं फलाणे मैदान ते चोरे धरंदी। जंहिं माण्हूअ जे मथां चोरी ईंदी तंहिंखे शहज़ादी जो संग मिलंदो। धरंदी मतिलब त बीहंदी, जंहिं ते चोरी हूंदी फिराइजे ऐं पोइ उन ते जंहिं ते बीहे। मुक़ररु थियल ॾींहं ते परे परे जा बादशाह, शहज़ादा, अमीर ऐं ग़रीब सभु अची उन मैदान ते गॾु थिया। ख़ुदा जी कुदरत सां उहो बकरार बि घुमंदो फिरंदो अची उते निकितो ऐं माण्हुनि जा हशाम ॾिसी दिलि में ख़्यालु कयाईं त लकाउ ज़रूरु ॾिसिजे। सो वधी अची हिकिड़े पासे थी बीठो। अकुल ऐं भक्त बि बकरार जे पुठियां अची उन मेड़ में पहुता। भक्त अकुल खे चयो त हाणे मुंहिंजो मज़ो ॾिसिजे, आऊं इन बकरार सां साथी थो थियां, पोइ अमीन थिज त केरु सरस आहे। अकुल चयो त भले। आख़िर बादशाह चोरी फेराइण जो हुकम ॾिनो। चोरी फिरी ऐं सिधो अची उन बकरार जे मथां बीठी। सभई हैरान थी विया त चोरी वञी हिकिड़े ग़रीब ते ढरी, जंहिंजा कपिड़ा लीणूं ऐं वारनि में मिटीअ जा मण पियल आहिनि। शहज़ादनि ऐं बादशाहनि जॾहिं ॾिठो त सुहिणी शहज़ादी हिकिड़ो ग़रीब खणी थो वञे ऐं ख़ुदि बादशाह बि ॾाढो हैरान थियो। सो वठी हलायाऊं, साइन न भुले बानी भुले। आख़िर फ़ैसिलो थियो त चोरी वरी फेराइजे। ख़ुदा जी कुदरत जो ॿियो दफ़ो बि साॻी कार थी। चोरी फिरी अची बकरार ते बीठी। लाचार अंजाम मूजिबि बादशाह बकरार खे पंहिंजो नाठी करे क़बूलियो ऐं खेसि कपिड़ा लटा पाराए संवारत गुसल कराए माण्हुनि जहिड़ो माण्हू करे पंहिंजी न्याणी परणाए ॾिनी। निकाह खां पोइ बकरार खे मानी मिली जो हुन दस्तूर मूजिबि बकरियुनि वांगुरु ऊंधो थी खाधी। माण्हुनि खे संदसि उन आदत ते ॾाढो तजुब लॻो। आख़िर बानियूं खेसि वञी शहज़ादी वटि छॾे आयूं। उते बि उहो ई बकरारनि वारियूं हकलूं पिए पयसि। वीचारी शहज़ादी खे ॾाढो अरमान थियो ऐं माठ करे वेठी, सभु रंग ॾिठाई। आख़िर बकरार जी इहा हालत ॾिसी शहज़ादी खे पक थी त बकरार में तिर जेतिरो बि अकुल कोन्हे। पोइ छो न साणस शर्त रखी 2-3 सवाल पुछां, जिन जा ही जवाब ईअं ई उबता ॾींदो, सो फाही जी सज़ा ॾियारे हिन खां जिंद छॾायां। उहो वीचारी चयाईंसि त बकरार खे, आऊं तोखां 3 सवाल पुछां थी, जेकॾहिं उन जा सही जवाब ॾींदे त वाह, न त फाही ते चढ़णो पवंदई। बकरार शहज़ादी जी ॻाल्हि क़बूल कई। तंहिं ते शहज़ादी खांसि 3 सवाल पुछा। ॿुधाए त पेट कंहिंजो चङो, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। बकरार जवाब ॾिनसि त पेट पली जो चङो, जर काठी जो चङो ऐं गुल गुलाब जो चङो। बकरार जा उबता जवाब ॿुधी शहज़ादी कावड़ में तपी बाह थी वई ऐं यकदमि वज़ीर खे घुराए चयाईं त हिन बेवकूफ़ खे वठी वञी फाही ते चाढ़ियो। अकुल ऐं भक्त ॿिन्ही तमाशो पिए ॾिठो। अकुल ॾिठो त हाणे मुड़ुसु थो मरे, सो भक्त खे चयाईं त तूं हिन जो भलो कयो जो शहज़ादी जो संग वठी ॾिनो, पर इहो भाग कहिड़े कम जो शादी राति ई फांसी ते थो चढ़े। हाणे जे हुजे ई हिमत त मदद करेसि। भक्त वणायो त मूंखे ताक़त
जेतिरी हुई साम्हूं ॾेखारई, हाणे खटेसि क़िस्मत। तंहिं ते अकुल चयसि त चङो, आऊं थो तोखे हिन जी जान बचाए ॾेखारियां। ईअं चई अकुल छा कयो जो यकदमि वञी बकरार जे मग़ज़ में वेही रहियो। हाणे बकरार जे मग़ज़ में वेही रहियो, उते बकरार जूं अखियूं खुलियूं ऐं वज़ीर खे चयाईं त मियां वज़ीर, ख़ैर त आहे, मूंखे केॾांहुं पियो वठी हलीं? वज़ीर खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, जंहिं ते बकरार ख़्यालु कयो त हिते जेकॾहिं ओॿराई कबी त मुफ़्त मारिजी वेंदसि, तंहिं करे का अटकल हलाए जिंद छॾाइजे। सो चयाईंसि त मियां वज़ीर, शहज़ादी जो हुकुम अखियुनि ते, पर मरण खां पहिरीं मूंखे बादशाह सां हली मिलाए, पोइ तूं भली हली मूंखे फांसी ते चाढ़। वज़ीर इहा ॻाल्हि मञी खेसि बादशाह वटि हाज़ुरु कयो। बादशाह खां हिनसि पुछियो त कीअं आयो आहीं? बकरार जवाबु ॾिनसि त बादशाह सलामत, तो ख़ुशी सां मूंखे शहज़ादी जो संग ॾिनो आहे, पोइ राति जो परणाए अॼु वरी फांसी ते चाढ़णु, इहो कहिड़ो इंसाफ़ु आहे? बादशाह वज़ीर ॾे निहारियो, जंहिं खेसि ॿुधायो त जीअंदा क़िबला, शहज़ादी जो हुकुम आहे त हीउ बेवकूफ़ आहे, तंहिं करे हिन खे फांसी ते चाढ़ियो वञे। बादशाह यकदमि शहज़ादी खे घुराए खांसि हक़ीक़त पुछी, जंहिं ते हिन बादशाह खे ॿुधायो त अहिड़ी तरह असां शर्त रखियो ऐं हिन मुंहिंजे सवालनि जा जवाब सही कोन ॾिना, तंहिं करे मूं इहो हुकुम ॾिनो। बादशाह चयसि त चङो, तूं इहे सवाल वरी मुंहिंजे रूबरू कर, जे जवाब ॾिनाइनि त ठहियो, न त पोइ भली फांसी ॾियाराइसि। तॾहिं शहज़ादी पहिरियों सवाल कयो त पेट कंहिंजो? चङो। बकरार जवाबु ॾिनो त पेट धरती जो चङो, जंहिं में सभु कुझु समाइजे थो वञे। वरी शहज़ादी ॿियो सवाल पुछियसि त जर कहिड़ो चङो? बकरार जवाबु ॾिनसि त जर मींहं जो चङो, जंहिं ते सभिनी साह वारनि जो जियापो आहे। आख़िर टियों सवाल पुछाइंसि त गुल कहिड़ो चङो? जंहिंजो बकरार जवाबु ॾिनो त गुल वहुण जो चङो, जो सॼी ख़ल्क़ खे ढके थो। इहो जवाबु ॿुधी बादशाह धीउ खे चयो त अमा, इहे त समूरियूं ॻाल्हियूं अकुल वारनि जूं आहिनि। शहज़ादी पाण बि पशीमान थी मुड़ुस खां माफ़ी वरिती, पोइ हमेशह लाइ ख़ुशि गुज़ारणु लॻा। इहो तमाशो ॾिसी बख़्त अकुल खे चयो त अदा अकुल, बराबरि, सवाइ तुंहिंजे आऊं कुझु बि कोन आहियां। पोइ ॿई पाण में परची सदाईं दोस्त थी रहिया। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।